بسم اللہ الرحمن الرحیم وَأَمَّا النَّكْرَةُ فَيُؤْتَى بِهَا إِذَا لَمْ يُعْلَمْ لِلْمَحْكِيِّ عَنْهُ جِهَةُ التَّعْرِيفِ كَقَوْلِكَ جَاءَ هَاهُنَا رَجُلٌ إِذَا لَمْ يَعْرِفْ مَا يُعَيِّنُهُ مِنْ عَلَمٍ أَوْ صِلَةٍ أَوْ نَحْوِهِمَا وَقَدْ يُؤْتَى بِهَا لِأَغْرَاضٍ أُخْرَى كالتقصير والتقليل نحو لفلان مال ورضوان من الله أكبر أي مال كثير ورضوان قليل والتعظيم والتحقير نحو له حاجب عن كل أمر يشينه وليس له عن طالب العرف حاجب. ہی فصل تعریف و تنقیر کے بارے میں ہو، معرفہ ऐं نکرا کے استعمال کے بارے میں. تو پٹھیاں اساں معرفہ کی تعریف ऐं ان جو استعمال پڑھی آیاسیں تو کہڑی جگہ تے معرفہ کے استعمال کبو ہے وہ مصنف پٹھیاں بدھائے آیو تو جہیں جگہ تے تعریف جو مقام ہوجے، جہیں کا اہڑی جگہ ہوجے جتھے کنہیں خاص معین شے کھے ذکر کیو ونے تو ان جگہ تے معرفہ جو استعمال کبو ہے. جیکڈیں کا اہڑی شے آئے جتھے مقصد عام شے جو ذکر کرنو ہے تو ان جگہ تے نکرا جو استعمال کیو ویندو ہے. ان کا پو معرفے جا تمام اقسام ذکر کیائیں، انہن کے کہڑے طریقے سے استعمال کبو ان جو ذکر کیائیں، ان جو حقیقی استعمال ان جو مجازی استعمال بھی اساں پڑھی آیاسیں. اجو کے سبق میں مصنف علیہ رحمت نکرے جو بیان کندو تو نکرا کے تنقیر نکرا کے کہڑے طرح سے استعمال کیو ویندو ہے، ان جو حقیقی استعمال کیئں کبو، ان جو مجازی استعمال کہڑے طرح سے کبو. مصنف بدھایو ہے تو جڏہیں محکی عنہ یعنی جنہیں جے بارے میں گفتگو کئی تھی ونے مسند الیہ ان جے جن جے بارے میں گفتگو کئی تھی ونے جن جے بارے میں گال کئی تھی ونے جو مسند الیہ ہے ان کے ذکر کرن جی کا خاص کو سبب کا نوعیت معلوم نہ ہوجے جنسا ان میں تخصیص پیدا تھی ونے، جڏहिं ان میں کا بھی خصوصیت نہ اچے ان کے ذکر کرن جی کو خاص کو سبب کو معلوم نہ ہوجے تو پو اساں ان جگہ تے نکرا کے استعمال کندا آہیوں. مثال ان جو مثال سمجھو تو یہ اگر سمجھ اچی ویندی. مثال کو ہکڑو شخص آیو ہے وہ اواں سان ملاقات کئی ہے کل ان ہانے ان شخص جے نالے جی بھی اوہاں خبر نہ ہے، ان شخص جے وصف جی بھی خبر نہ ہے جو اوہاں ان جے لائے اصطلاح کے استعمال کیو، یا بھی خبر نہ ہے عالم جاہل کیر ہے کیئں آیو ہے کॾहिं آیو ہے، ऐं उहो शख़्स मौजूद बि न आहे जो अवां इशारो कयोसि या निदा कयोसि. निदा जे लाइ इशारे जे लाइ शख़्स जे साम्हूं हुजणु ज़रूरी आहे न. त हाणे मारफात उते अवां ज़िक्र करे नथा सघो त उन जॻह ते अवां ज़िक्र कंदव नकरा जो लफ़्ज़ जा रजुलन आयो हिकु शख़्स. हाणे उन शख़्स जे नाले जी बि ख़बर न आहे रजुलन इहो नकिरो थियो, पर जेकॾहिं नाले जी अलम जी ख़बर हुजे हा त अवां मारफे जे तौर ते उन जो अलम इस्तेमालु कयो हा, या साम्हूं हुजे हा त चओ हा हाज़ा रजुलन. या मसलन उन शख़्स सां अवां जेकॾहिं हिकिड़ी मुलाक़ात कई हुजे तो ऐं मुबीन ॿिन्ही उन शख़्स सां मुलाक़ात कई हुजे वरी ॿिए ॾींहुं पोइ तूं उन मुबीन खे ॿुधाईंदो त हाणे तूं सिले जे तौर ते उनखे ज़िक्र करे सघीं थो. कीअं मसलन तूं चवें त लक़ईत मूं मुलाक़ात कई, अल्लज़ी रअयतहू लक़ईत रजुल मुलाक़ात कई मूं उन शख़्स सां, अल्लज़ी रअयतहू जंहिंखे तो ॾिठो हुयो. त हाणे उहो शख़्स मुअयन थी वियो, उन मां तमामु अफ़राद मुराद न आहिनि पर जंहिंखे कल्ह जेको अजनबी शख़्स आयो जंहिंखे मुबीन ॾिठो हुयो त हाणे उहो ई मुराद थींदो. पर सिले जी बि का सूरत न आहे, माना उनखे उन मुलाक़ात बि न आहे कई, ॾिठो बि न आहे, उनजी का वस्फ़ जी बि ख़बर न आहे जंहिंसां माण्हू सिले जे तौर ते उनखे ज़िक्र करे. त पोइ हाणे उन खे नकरे जे तौर ते ज़िक्र करे उन मां आम अफ़राद मुराद थी वेंदा. जा रजुलन आयो
जा हा हुना रजुलन, हिन जॻह ते आयो कोई शख़्स। त हाणे उन मञा को ख़ासि मुअयन फ़र्द मुराद आहे न आहे, पर मुअयन फ़र्द मुराद तॾहिं थींदो जॾहिं असां हिन ते अलिफ़ लाम दाख़िल कंदासीं। ऐं अलिफ़ लाम दाख़िल असां तॾहिं कंदासीं जॾहिं मुख़ातब खे उन जे बारे में का मालूमात हुजे। मालूमात कीअं हूंदी, उनजो नालो सुञाणे, या उनजी तरफ़ असां इशारो कयूं, या उनखे असां सिले जे तौर ते ज़िक्र कयूं, या उनखे असां निदा ॾियूं, त पोइ मुख़ातब जे ज़हन में उहो फ़र्द मुअयन मुराद हूंदो न। पर जॾहिं असां वटि अहिड़ी का बि सूरत मुमकिन नाहे त हाणे इहो फ़र्द मुअयन मुराद नाहे पर ग़ैर मुअयन मुराद आहे, त इन जॻह ते नकिरो इस्तेमालु थींदो, मारफा इस्तेमालु न थींदो। सम्झ में आयो? तर्जुमो कयो। व अमन नकरतो, पर रहियो नकरा, फ़युता बिहा, पोइ आंदो वेंदो आहे इन खे, इज़ा लम युलम लिल महकी अनहु, जॾहिं न ॼाणियो वञे महकी अनह जे लाइ, मुसनद इलह जे लाइ, जिहत तारीफ़, मारफ़े आणण जो को सबबु, जिहत तारीफ़, तारीफ़ जो सबबु, यानी कि मारफा जी ज़िक्र करण जो को बि सबबु असांखे न मिले त पोइ असां नकरा खे ज़िक्र कंदा आहियूं। या जंहिं जॻह ते असां नकरा उते बि इस्तेमालु कंदा आहियूं, जीअं नहव में पढ़ी आयो, जिथे मुराद मुतकलिम जी आम हुजे, त आम नोयत खे बयानु करिणो आहे, आम शइ खे बयानु करिणो आहे, त उन जॻह ते मारफा जो ज़िक्र न कबो आहे, पर नकरा जो इस्तेमालु कबो आहे। का कौलिक, जीअं तुंहिंजो इहो कौल, जा हा हुना रजुलन, आयो हिन जॻह ते रजुलन, शख़्स, हिकु शख़्स। रजुलन में मुराद ज़ैद, अमर, बकर केर बि थी सघे थो, को फ़र्द मुअयन मुराद न आहे। इहो कॾहिं ज़िक्र कयो वेंदो, इज़ा लम यारिफ़, जॾहिं वक़्तु न सुञाणे उहो, मां उन शइ खे, जो युअय्यिन हू, जो मुअयन करे उन खे, ख़ासि करे उन खे, माना जंहिं वक़्तु तव्हांखे उन शइ जी तख़सीस जे बारे में जे का बि ख़बर न आहे, त अव्हां उनखे कीअं तख़सीस उन में कयो, कीअं अव्हां उनखे ख़ासि करे सघो, अहिड़ो को बि सबबु, अहिड़ी का बि वजह अव्हांखे मालूम न आहे, माना उनजो नालो मालूम न आहे, सिलो वग़ैरह मालूम न आहे, इशारो वग़ैरह अव्हां करे नथा सघो, त पोइ अव्हां उन जॻह ते नकरा जो इस्तेमालु करे सघंदो। इज़ा लम यारिफ़, जंहिं वक़्तु न सुञाणे, मां उन शइ खे, जो युअय्यिन हू, ख़ासि बनाए उहो उन खे, मिन अलमिन, मिन बयानी आहे, यानी नाले खां, ऐं सिलतिन, या सिला वग़ैरह, उन जो नालो बि मालूम न आहे, सिला जे तौर ते अव्हां उनखे इस्तेमालु करे नथा सघो, त पोइ नकरा ई आणींदव। ऐं न विहमा, या उन खां अलावा मसलन इशारो नथा करे सघो, निदा नथा ॾेई सघो, वग़ैरह वग़ैरह। वक़द युता बिहा लिअग़राज़ उख़रा, इहो त थी वियो नकरा जो हक़ीक़ी इस्तेमालु। अॻिते ॿुधाए थो त वक़द युता बिहा लिअग़राज़ उख़रा, ऐं कॾहिं कॾहिं आंदो वेंदो आहे बिहा, यानी हा ज़मीर मर्जी नकरा जी तरफ़ आहे, इन नकरे खे लिअग़राज़ उख़रा, ॿियनि मक़सदनि जे लाइ। इहो थियो नकरा जो हक़ीक़ी इस्तेमालु। हाणे मुसन्निफ़ अलैहि रहमत मजाज़ी इस्तेमालु बयानु करे रहियो आहे, यानी कि अहिड़ियूं जॻह हूंदियूं आहिनि जंहिं जॻह ते अव्हां मारफा जो ज़िक्र बि करे सघो था, मारफा जो ज़िक्र करण बि मुमकिन आहे। हाणे जेका पढ़ियासीं सूरत, इन में त मारफा जो ज़िक्र करणु मुमकिन न हुयो, पर अॻिते मुसन्निफ़ ॿुधाईंदो जिथे अव्हां मारफा जो ज़िक्र बि करे सघो था, लेकिन मारफा खे छॾे अव्हां नकरा जो ज़िक्र कंदा आहियो, त उन जूं कुझु अलॻि वजह आहिनि, कुझु अलॻि सबब आहिनि। उहे कहिड़ा असबाब आहिनि, उहे मुसन्निफ़ अलैहि रहमत बयानु कंदो। उन मां पहिरियों आहे तक़सीर ऐं तक़लील जे लाइ, यानी कि उन जॻह ते अव्हां मारफा जो ज़िक्र करियो त करे सघो था, लेकिन उन जे बावजूदि अव्हां नकरा खे ज़िक्र कंदा आहियो, छाजे लाइ? तक़सीर ऐं तक़लील जे लाइ, कसरत ऐं घटिताई बयानु करण जे लाइ, घणाई ऐं घटिताई बयानु करण जे लाइ पोइ नकरा जो इस्तेमालु कयो वेंदो आहे। जेकॾहिं मारफा ज़िक्र कंदासीं, मारफा त मुअयन हूंदो आहे न, ख़ासि हूंदो आहे, उन में तक़सीर थी सघंदी, उन में तक़लील थी सघंदी, न थी सघंदी न। मारफा त हिकु मुअयन हूंदो आहे, ख़ासि हूंदो आहे। तक़लील ऐं तक़सीर जेका हूंदी आहे उहा नकरा में थी सघंदी आहे। सो अव्हां जो मक़सदु हिकु शइ जी कसरत खे बयानु करणु हुजे, या कंहिं शइ जी क़िलत खे बयानु करणु हुजे, त हाणे अव्हांखे नकरे जो इस्तेमालु करिणो पवंदो। मारफा सां इहा ख़ूबी अव्हां हासिलु करे
नथा सघो। मिसाल सम्झो, को शख़्स मालदार आहे, उन जे लाइ अव्हां चओ था ले फुलानिन मालुन, ले फुलानिन जार मजरूर, ख़बर मुक़दम, मालुन मुब्तदा मुअख्खर, ठीक है। ले फुलानिन मालुन, फलान शख़्स जे वास्ते माल आहे, घणो माल आहे। हाणे इहो मालुन मारफा न कराए, शाबाश, न कराए, मारफा हुजे त इन जे मथां अलिफ लाम दाख़िल थिए। हा, हाणे मां तव्हांजो चवण जो मक़सदु इहो आहे त फ़िलाणो जेको शख़्स आहे उहो वॾो मालदार आहे। जेकॾहिं अव्हां हिते मारफा आणियो ऐं उनजे माल जो ज़िक्र कयो त केतिरो मालदार आहे, 2 करोड़ अथसि, 5 करोड़ अथसि, 10 करोड़ अथसि, त उनजी हद मुअयन थी वई, इन में कसरत पैदा थी न सघंदी। सो अव्हांजो मक़सदु आहे उनजी कसरत खे बयानु करणु, त इहो वॾो मालदार आहे, त इन जे लाइ अव्हांखे नकरा जो इस्तेमालु करणो पवंदो। मारफा सां इहा सबबु जेको आहे अव्हां हासिलु करे नथा सघो। हाणे इन मज़े इहा कसरत कीअं पैदा थी थिए, इहा तनवीन सां थिए थी। तनवीन कॾहिं तक़लील जे लाइ ईंदी आहे, कॾहिं तक़सीर जे लाइ ईंदी आहे। तनवीन जो इस्तेमालु कॾहिं तक़लील जे लाइ थींदो आहे, कॾहिं तक़सीर जे लाइ थींदो आहे। मालुनि में जेका तनवीन आहे इहा कसरत जे लाइ आहे। अच्छा, ख़बर कीअं पवंदी त हीअ तनवीन तक़सीर जे लाइ आहे या तक़लील जे लाइ आहे? उहो असां उन जे सियाक़ सबाक़ ॾिसंदासीं, उन मक़ाम खे ॾिसंदासीं त हिन जॻह ते कहिड़ी शइ जो ज़िक्र थो कयो वञे, त पोइ ख़बर पइजी वेंदी त हिते कसरत मुराद आहे या किलत मुराद आहे। त हाणे हिते चवे थो न फ़िलाणो वॾो मालदार आहे, त हिते कसरत मुराद हूंदी, किलत मुराद हूंदी? हिते कसरत मुराद हूंदी। उनजे माल जे कसीर हुजण खे बयानु कयो थो वञे, त मालुनि में जेका तनवीन थींदी उहा तक़लील जी थींदी या तक़सीर जी थींदी? तक़सीर जी तनवीन थींदी। त ले फुलानिन मालुन, फलाणे शख़्स जे वास्ते घणो ई, केतिरो ई कसीर माल आहे। ॿियो मिसाल, व रिदवानुम मिनल्लाहि अकबर, ऐं अल्लाह ताला जी थोरी रज़ामंदी अकबर वॾी शइ आहे। यानी अगरि कंहिंखे अल्लाह ताला जे तरफ़ खां थोरी बि रज़ामंदी हासिलु थिए त उन जे लाइ इहा हिकु वॾी कामयाबी आहे। छो त अल्लाह जे तरफ़ां कंहिंखे थोरी रज़ामंदी हासिलु थी वई त उनजे बदिले में उनखे जन्नत मिलंदी। जन्नत तमामु वॾी शइ आहे। त अल्लाह जी थोरी रज़ामंदी बि इहा हिकु वॾी शइ आहे, वॾी नेमत आहे। त हिते रिदवानुनि में इहो नकरा लफ़्ज़ आहे। मारफा आहे रिदवानुनि? न आहे, मारफा जे अक़सामनि में न आहे। त इहो रिदवानुनि इहो नकरा आहे। ऐं न त इहा जेका तनवीन आई आहे, तनवीन त मारफा ते न ईंदी न, अलिफ लाम दाख़िल थींदो त पोइ तनवीन न ईंदी। अलिफ लाम तनवीन जो माने आहे। सो उनजे करे इनखे नकरा ज़िक्र कयो वियो। छाजे करे? तक़लील जे लाइ, किलत बयानु करण जे लाइ। ऐं इहा छा मां हासिलु थींदी? नकरे मां हासिलु थींदी, मारफे मां हासिलु न थींदी। सो उन ई जे करे इन जॻह ते मारफा खे छॾे ऐं नकरा जो ज़िक्र कयो वियो। ऐं इन में तनवीन जेका आहे उहा तक़लील जे लाइ आई आहे, किलत बयानु करण जे लाइ आई आहे। त यानी अल्लाह ताला जी थोरी रज़ामंदी बि वॾी शइ हूंदी आहे। त आहे मालुन कसीरुन ले फुलानिन मालिन, आहे मालुन ले फुलानिन मालुन, आहे मालुन कसीरुन, फलाणे जे वास्ते माल आहे यानी कसीर माल आहे। इहा कसीर वारी जेका माना था कयूं, इहा तनवीन तक़सीर जे लाइ आई आहे, उन जे करे कयूं था माना। ऐं रिदवानुन कलीलुन, रज़ामंदी थोरी, रज़ामंदी में जेका असां किलत वारी माना था कयूं, इहा जेका तनवीन आहे इहा तक़लील जे लाइ आई आहे। जीअं मेराज वारी आयत में सुभान अल्लज़ी असरा बि अब्दिही लैलन, माना कंदा आहियूं न राति जे थोरे हिसे में। थोरे हिसे वारी माना छा था कयूं? आहे को लफ़्ज़ जी माना हुजे थोरे हिसे में? इहा लैलन ते जेका तनवीन आहे इहा तनवीन तक़लील जे लाइ आई आहे, उन में किलत वारी माना बयानु करण जे लाइ। ठीकु आहे, सम्झ में आयो न? त हिते बि रिदवानुनि में बि जेका तनवीन आहे इहो नकरा लफ़्ज़ इस्तेमालु थियो आहे, हुते बि लैलन नकरा लफ़्ज़ इस्तेमालु थियो आहे। इन में किलत वारी माना लधी थी वञे। हिन जॻह ते बि रिदवानुनि नकरा लफ़्ज़ इस्तेमालु थियो आहे। इन में तनवीन आई आहे, इहा तनवीन तक़लील वारी माना बयानु थी करे। त यानी थोरी बि रज़ामंदी अल्लाह ताला जी तरफ़ खां हासिलु थिए त उहा वॾी आहे। इहो सम्झ में अची वियो? उन खां पोइ नकरा जो मजाज़ी इस्तेमालनि मञा ॿियो जेको इस्तेमालु आहे उहो आहे तअज़ीम ऐं तहक़ीर जे लाइ।
यानी कंहिं शइ जी अज़मत बयानु करण जे लाइ या कंहिं शइ जी हकारत बयानु करण जे लाइ। हाशे में हिन ॻाल्हि जो ज़िक्र कयो अथई त तक़सीर ऐं तक़लील जो जेको हूंदो आहे इस्तेमालु, इहो तादाद जे हिसाब सां आहे, कसीर हुजणु या वरी घटि हुजणु, ठीकु आहे, कलील हुजणु, इन जो तालुक़ु आहे तइदाद जे हिसाब सां। ऐं तअज़ीम ऐं तहक़ीर इन जो तालुक़ु आहे शान जे हिसाब सां, हीउ वॾो अज़ीम आहे, या शान जे हिसाब सां, इज़त जे हिसाब सां हीउ वॾो हक़ीर शख़्स आहे, घटिया शख़्स आहे। त कॾहिं असां मारिफ़ा खे छॾे करे ऐं नकरा जो इस्तेमालु कंदा आहियूं, छाजे लाइ? तअज़ीम या तहक़ीर हासिल थी सघे। सो तअज़ीम ऐं तहक़ीर खे हासिलु करण जे लाइ असां मारिफ़ा खे छॾे नकरा जो इस्तेमालु कंदा आहियूं। इन जे मिसाल में मुसन्निफ़ अलैहि रहमत हिकिड़ो शेर ज़िक्र कयो आहे, ॾिसो, लहू हाजिबुन, लहू उन शख़्स जे वास्ते, इहो शाइर उन शख़्स जे वास्ते ममराद माना जंहिंजी उहो तारीफ़ करे रहियो आहे, ममदूह जंहिंजी उहो तारीफ़ करे रहियो आहे, उन जे बारे में बयानु थो करे। त हाजिबुन, हाजिबुन चइबो आहे रुकावट, परदो। बादशाहनि जे दरवाज़नि ते जेकी सेक्रेटरी जेकी दरबान बीठल हूंदा आहिनि न, उन्हनि खे बि हाजिब चइबो आहे, छो त उहे बि माण्हुनि खे रोकींदा आहिनि त उहे साहब सां, ऑफिसर सां मुलाक़ात करे न सघंदा आहिनि, बादशाह सां मुलाक़ात करे न सघंदा आहिनि, त उहे जेके दरबान जेके दरवाज़े ते बीठल हूंदा आहिनि उन्हनि खे बि हाजिब चइबो आहे। उन जे करे अन कुल्ल अमरिन, हर मुआमिले खां, यशीन, शान यशीन, शान यशीन जी माना हूंदी आहे ऐबदार बनाइणु। वलैस न आहे, लहू उन जे वास्ते, अन तालिबिल उर्फ़, उर्फ़ माना नेकी, नेकीअ जी तलब करण जे लाइ, हाजिबुन माना रुकावट। सम्झ में आयो? हाणे तर्जुमो कयो शेर जो, लहू हाजिबुन उन जे वास्ते, यानी मुंहिंजे ममदूह जे वास्ते, जंहिंजी मां तारीफ़ कयां थो, उन जे वास्ते हाजिबुन वॾियूं रुकावटूं आहिनि, अन कुल्ल अमरनि, हर उन मुआमिले खां, हर उन अमर खां, यशीन हू जेको उनखे ऐबदार बनाए, यानी कि जंहिंजी उहो तारीफ़ करे रहियो आहे, चवे थो त मुंहिंजे ममदूह के जे लाइ वॾियूं रुकावटूं आहिनि उन शइ खां जेके शयूं उनखे ऐबदार बनाइनि थियूं, माना उन जे लाइ वॾियूं रुकावटूं आहिनि त का ग़लति शइ उन ते पहुची नथी सघे, को ग़लति कमु उहो नथो करे जेको कमु उनखे ऐबदार बनाए, माना उन जी अहिड़ी का बि ख़सलत न आहे, अहिड़ो उनजो को बि ग़लति कमु न आहे जेको मुंहिंजे ममदूह खे ऐबदार बनाए छॾे। सो ऐबदार बनाइण जे वास्ते उन जे लाइ वॾियूं वॾियूं रुकावटूं आहिनि, अहिड़ो को बि उहो कमु नथो करे जेको उनखे ऐबदार बनाए सघे। वलैस लहू अन तालिबिल उर्फ़ हाजिबुन, ऐं नाहे उन जे वास्ते, यानी उन ममदूह जे वास्ते, अन तालिबिल उर्फ़ भलाई तलब करण जे, भलाई तलब कंदड़ जे लाइ, हाजिबुन रुकावट, माना उन मुंहिंजे ममदूह वटि जेकॾहिं केरु भलाई तलब करण जे लाइ अचे थो, केरु का शइ वठण जे लाइ थो अचे, केरु को सवाल करण जे लाइ अचे थो, त उन जे लाइ का बि रुकावट न आहे। ऐं मुंहिंजे ममदूह जे लाइ रुकावट आहे, छा जे लाइ रुकावट आहे? त अहिड़ियुनि शयुनि खां जेके उनखे ऐबदार बनाइनि, माना अहिड़ो भलो माण्हू आहे जो उहो अहिड़ो को बि कमु नथो करे जेको उनखे ऐबदार बनाए सघे। हाणे इन शेर जो तर्जुमो वरी ॾिसो जेको मुसनिफ़ ॿुधाए रहियो आहे तअज़ीम ऐं तहक़ीर जे लाइ। त इन शेर मजे हाजिबुन लफ़्ज़ इस्तेमालु थियो आहे, इहो लफ़्ज़ नकरा आहे, इस्म फ़ाइल जो सीगो आहे। ऐं इन शेर में हाजिबुन ॿ चकर इस्तेमालु थियो आहे। पहिरियों जेको हाजिब आहे इहो ताज़ीम जे लाइ इस्तेमालु थियो आहे, ॿियो जेको हाजिब आहे इहो तहक़ीर जे लाइ इस्तेमालु थियो आहे। तअज़ीम यानी कंहिं शइ खे अज़ीम बयानु करणु, वॾो बयानु करणु, तहक़ीर यानी कंहिं शइ जी हकारत बयानु करणु, उनखे नंढड़ो बयानु करणु, उनखे घटि बयानु करणु। त हाणे शाइर थो चवे त मुंहिंजो जेको ममदूह आहे
उन वटि का बि ऐबदार शइ पहुची नथी सघे, उन जे लाइ रुकावटूं आहिनि। चइबो न हिन शख़्स जे लाइ वॾियूं वॾियूं रुकावटूं आहिनि, जो इन वटि का बि ग़लति शइ पहुची, त उनजे लाइ छा चइबो अथव? रुकावटूं वॾियूं आहिनि या नंढियूं आहिनि? वॾियूं आहिनि। त हिते हाजिबुनि जी माना असां ताज़ीम वारी कंदासीं, यानी वॾियूं वॾियूं उन जे लाइ रुकावटूं आहिनि। त हाजिबुनि में जेका असां इहा माना था कयूं, वॾियूं रुकावटूं, अज़ीम रुकावटूं, त इहा जेका अज़मत वारी वॾे हुजण वारी जेका माना था कयूं, उन जे लाइ त हिते नकरा जो इस्तेमालु थियो आहे। जेकॾहिं मारफा जो इस्तेमालु थिए हा त उहो मुअयन हुजे हा, असां उन में वॾीअ वारी अज़मत वारी माना करे सघूं हा? न करे सघूं हा। त इहा जेका असांखे जेको फ़ाइदो हासिलु थियो उहो नकरा मां हासिलु थियो, मारफा मां इहो हासिलु न थिए हा। सो उन जे करे मारफा खे छॾे ऐं नकरा खे इस्तेमालु कयो वञे थो। ऐं ॿियो वरी मसलन बादशाह आहे, उन वटि माण्हू अचनि था ख़ैरु ख़ैरात तलब करण जे लाइ, त चइबो आहे न त हीउ अहिड़ो शख़्स सखी आहे जो उन वटि केर बि घुरण जे लाइ वञे त का बि रुकावट, त ईअं चइबो आहे त का वॾी रुकावट न आहे, ईअं चइबो आहे। छा चइबो आहे? त का नंढड़ी बि रुकावट न आहे। त माना का हक़ीर रुकावट, का नंढड़ी, का आम रुकावट बि न आहे। केर बि शख़्स आसानी इन वटि पहुची सघे थो ऐं पंहिंजो सुवाल उन खां करे। सो उन जे करे चई वलैस लहू, ऐं नाहे उन ममदूअ जे लाइ अन तालिबिल उर्फ़ नेकी तलब कंदड़ जे लाइ, नेकी तलब कंदड़ खां हाजिबुन रुकावट। हाजिबुनि, इन हाजिबुनि जी माना थींदी का बि नंढड़ी रुकावट, का बि हक़ीर रुकावट, ऐं पुठियां हाजिबुनि जी माना छा थींदी? का बि वॾी रुकावट। त इहो ताज़ीम ऐं तहक़ीर वारी माना असांखे छा मां हासिलु थी? नकरा जे इस्तेमालु वञा। जेकॾहिं हिते मारफा इस्तेमालु कयो वञे हा त इहा माना हासिलु थिए हा? न थी। सम्झ में आयो? उन खां पोइ वरी 3 नंबर ते ॿुधायईं त मारफा जो मजाज़ी इस्तेमालु कॾहिं उमूम बाद नफ़ी जे करे बि कयो वेंदो आहे। उमूम बाद नफ़ी खे सम्झो ॾिसो, को नकरा लफ़्ज़ इस्तेमालु कयो वञे ऐं उहो नफ़ीअ जे जुमिले में इस्तेमालु कयो वञे त उन नकरे मञा उमूम मुराद हूंदो आहे। ऐं जेकॾहिं को नकरा लफ़्ज़ इस्तेमालु कयो वञे थो ऐं उहो मुस्बित जुमिले में इस्तेमालु कयो वञे थो त उन मञा उमूम मुराद न हूंदो आहे, पर उन मञा तख़सीस मुराद हूंदी आहे मुस्बित जुमिले हुजण जे करे। मिसाल, को शख़्स चवे थो, मिसाल ॾिसो सम्झो, जा अनी इंसानुन, आयो मूं वटि, जा आईंदी इंसानुन, आयो मूं वटि इंसान। त हाणे इन मां मुराद घणा अफ़राद हूंदा? इंसाननि मञा को हिकु फ़र्द मुराद हूंदो न। त इंसान मञा को बि हिकिड़ो शख़्स मूं वटि आयो। हाणे इंसान त लफ़्ज़ न कराए, उहो कंहिं हर फ़र्द ते उहो शामिलु थी सघे थो। पर हाणे इनखे वरी जेकॾहिं माण्हू नफ़ी जे जुमिले में इस्तेमालु करे, मसइलन चवे मा जा अनी इंसान, न आयो मूं वटि कोई बि इंसान, त हाणे इहो इंसान जो लफ़्ज़ तमामु इंसाननि ते मुराद, तमामु इंसाननि मञा कोई बि मूं वटि, त इहो हर फ़र्द ते शामिलु थिए थो न, ऐं मुस्बित वारो हर फ़र्द ते शामिलु थिए पियो। हालांकि इंसान जो इतलाक़ त सभिनि ते करे सघिजे थो, पर जॾहिं असां उनखे मुस्बित जुमिले में इस्तेमालु कयोसीं त उहो फ़र्द मुअयन मुराद थियो। ऐं जॾहिं असां इनखे मनफ़ीअ वारे जुमिले में इस्तेमालु कयोसीं त इहो हर फ़र्द ते इहो शामिलु, मा जा अनी इंसान, न आयो मूं वटि कोई बि इंसान, त यानी तमामु इंसाननि खे इहो शामिलु थियो, तमामु इंसान मञा कोई बि इंसान मूं वटि न आयो। मुसनफ़ जेको मिसाल बयानु कयो, ॾिसो, चयो अथई मा जा अना मिन बशीरन, नाहे आयो असां वटि मिन बशीरन, कोई बि ख़ुशख़बरी ॾींदड़। त यानी कि जेकी बि ख़ुशख़बरी ॾींदड़ आहिनि उन्हनि मञा को हिकु बि ख़ुशख़बरी ॾींदड़ असां वटि। त हाणे बशीर जो इतलाक़ ख़ुसूस ते आहे या उमूम ते आहे? उमूम ते आहे। शाबाश। यानी कि जेकी बि ख़ुशख़बरी ॾींदड़ आहिनि उन्हनि मञा को हिकु बि असां वटि नाहे आयो।
त इहो नकरा जॾहिं नफ़ी जे जुमिले में इस्तेमालु कयो वञे, बाद नफ़ी जे जॾहिं उहो इस्तेमालु थिए त उहो उमूम जो फ़ाइदो ॾींदो आहे। यानी कि जॾहिं मुतकलिम जो मक़सदु कंहिं शइ जे उमूम खे बयानु करणु हुजे त नफ़ीअ खां बाद में उहो मारिफ़ा खे ज़िक्र नाहे कंदो, पर नकरा खे इस्तेमालु त उन में उमूम वारो फ़ाइदो हासिलु थी सघे। वल उमूम बाद नफ़ी, ऐं उमूम नफ़ीअ खां बाद, मिसाल जीअं मा जा अना मिन बशीरन, न आयो असां वटि कोई बि ख़ुशख़बरी ॾींदड़। फ़इन नकरत फ़ी सियाकिन नफ़ी तअम, पोइ बेशक नकरा नफ़ीअ जे सियाक में, नफ़ीअ जे सियाक सबाक में तअम उहो आम हूंदो आहे। यानी कि नकरा जॾहिं तहत नफ़ी दाख़िल थिए त उहो उमूम जो फ़ाइदो ॾींदो आहे। चौथे नंबर ते ज़िक्र कई व क़स्द फ़र्द मुअय्यनिन औ नौइन कज़ालिक। इन ॻाल्हि खे सम्झो, कॾहिं कॾहिं वरी मजाज़ी तौर ते नकरा जो इस्तेमालु कयो वेंदो आहे मारिफ़ा खे छॾे करे। उन जो मक़सदु मुतकलिम जो इहो हूंदो आहे त या त उहो फ़र्द मुअय्यन जो ज़िक्र करणु चाहे थो, यानी कि हर फ़र्द मुअय्यन ते तव्हां त उहो दलालत करे, या त वरी हर नौए मुअय्यन ते, हर हिकु ख़ासि क़िस्म ते उहो दलालत करे सघे। ठीकु आहे, ॻाल्हि सम्झ में आई। मुतकलिम मारिफ़ा खे छॾे नकरा जो इस्तेमालु कंदो आहे। मुतकलिम जी नियत इहा हूंदी आहे त मां नकरा इस्तेमालु कयां तव्हां त हर फ़र्द ते इहा शइ दलालत करे, या त वरी हर हिकु नौ ते, हर हिकु क़िस्म ते इहा शइ दलालत करे। मुतकलिम जी नियत इहा हूंदी आहे। मिसाल ॾिसो, मुसनिफ़ ज़िक्र कयो आहे जीअं वल्लाहु ख़लक़ कुल्ल दाबतिन मिन माइन, ऐं अल्लाह ताला पैदा कयो कुल हर हिकु दाबतन चइबो आहे जेको हलंदड़ जानवर, चौपाया वग़ैरह, हर दाबत खे मिन माइन पाणीअ मंझां। हर जानदार खे अल्लाह ताला छा मां पैदा कयो आहे? छा मां पैदा कयो आहे? पाणीअ मंझां। पाणी में मुराद हिते आहे नुतफ़ो। इंसान छा मां पैदा थो थिए? नुतफ़े मंझां। जानवर छा मां पैदा था थियनि? नुतफ़े मां पैदा था थियनि, मादा मनवीअ मां पैदा था थियनि। त हाणे ॾिसो, मुसनिफ़ छा चयो? ॿ ॻाल्हियूं बयानु कयईं, या त फ़र्द मुअय्यन जे लाइ नकरा जो इस्तेमालु कयो वेंदो आहे, या नौए मुअय्यन जे लाइ नकरा जो इस्तेमालु। हाणे पहिरीं अवां माना कयो जंहिं मां फ़र्द मुअय्यन मुराद हुजे, वरी पोइ ॿी माना था कयूं जंहिं मां नौए मुअय्यन मुराद हूंदो। पहिरीं माना ॾिसो, फ़र्द मुअय्यन वारी माना कीअं कंदासीं? ऐं अल्लाह ताला पैदा कयो कुल दाबतन, हर फ़र्द दाबत खे मिन माइन, हर पाणीअ मंझां, हर फ़र्द पाणीअ मंझां। इन में मुराद इहो आहे त माना हर दाबत खे, माना हर हिकु जानवर खे, हर हिकु जानदार शइ खे अल्लाह ताला हर अलॻि अलॻि पाणीअ मंझां पैदा कयो आहे। हिकिड़ो मसलन हिकिड़ो घोड़ो पैदा थियो, उहो अलॻि नुतफ़े मां पैदा थियो। ॿियो घोड़ो पैदा थियो, उहो टियों गॾह पैदा थियो, उहो इंसान पैदा थियो, उहो अलॻि। त माना हर जानदार शइ अलॻि अलॻि पाणीअ मां पैदा, अलॻि अलॻि नुतफ़े मां पैदा थी आहे। हाणे वरी इन जी माना कयो नौए मुअय्यन वारी, त कीअं थींदो माना ॾिसो, वल्लाहु ख़लक़ कुल्ल दाबतिन मिन माइन, ऐं अल्लाह ताला पैदा कयो आहे हर नौए दाब खे मिन माइन, नौए पाणीअ मां। पोइ इन जो मतिलबु छा थींदो? यानी कि क़िस्म दाबत जो ॾिसो, जानवरनि जो गॾह अलॻि क़िस्म आहे, घोड़ो अलॻि क़िस्म आहे, ॿिली त गॾह जेको आहे उहो छाजे नुतफ़े में पैदा थींदो? गॾह जे नुतफ़े में पैदा थींदो न। ॿिली या वरी खच्चर जे नुतफ़े में पैदा थींदो? न थींदो। इंसान छा मां पैदा थींदो? इंसान जे नुतफ़े मां पैदा थींदो न। त माना हर हिकु नौ खे अल्लाह ताला उन नौ जे नुतफ़े मां पैदा कयो आहे। मिमा इन मंझां माना, इन माना बि थींदी त पाणीअ जे क़िस्म मंझां, नुतफ़े जे उन क़िस्म मंझां। त माना जेको इंसानु आहे उहो इंसान जे नुतफ़े मां पैदा थियो, जेको घोड़ो आहे उहो घोड़े जे नुतफ़े मां पैदा थियो, जेको उठ आहे उहो उठ जे नुतफ़े मंझां पैदा थियो। त ठीकु आहे, त हिते ॾिसो फ़र्द मुअय्यन वारी माना बि थिए थी ऐं नौए मुअय्यन वारी माना बि
जॾहिं फ़र्द मुअयन वारी हिते ॿई लफ़्ज़ नकिरा आहिनि। ॾिसो दाबतन बि नकिरो आहे ऐं माइन बि नकिरो आहे। माउ नकिरो आहे न, आम पाणी मुराद आहे न, कहिड़ो बि पाणी वठो, हितां जो वठो, हुतां जो वठो, खारो वठो, मिठो वठो, जहिड़ो बि पाणी हुजे, तमामु पाणी मुराद आहिनि न, इहो नकिरा आहे। दाबतन बि नकिरा आहे, त इहो फ़र्द मुअयन वारी माना ऐं नौ मुअयन वारी माना सम्झ में अची वई। पंजो, कॾहिं मारिफ़ा खे छॾे करे उते नकिरा जो इस्तेमालु कयो वेंदो आहे, उते मुतकलिम जी नियत हूंदी आहे त मुख़ातब खां उन ॻाल्हि खे लिकाए। जेकॾहिं मारिफ़ा जो ज़िक्र कंदो पोइ त ॻाल्हि वाज़िह थी वेंदी, ख़ासि थी वेंदी, पोइ मुख़ातब खां उहा ॻाल्हि छुपियल रहंदी, मख़फ़ी रहंदी न रहंदी न। सो उन जे करे मारिफ़ा खे छॾे उन जॻह ते नकिरा जो इस्तेमालु कयो वेंदो आहे। ॾिसो तर्जुमो कयो, व इख़्फ़ा इल अम्र, ऐं मख़फ़ी रखणु अम्र खे, उन ॻाल्हि खे। मिसाल जीअं काल रजुल, मसलन जीअं को शख़्स चवे त काल रजुल, चयो आहे हिकु शख़्स, ॿुधायो आहे हिकु शख़्स त इनक, बेशक तूं, इनहरफ़्त, इनहिराफ़, फिरी वियो आहीं तूं, अन सवाब, सिधे रस्ते खां। मसलन तूं मुबीन खे थो चवीं त मूंखे हिकु माण्हू ॿुधायो आहे त तूं हाणे सिधे रस्ते तां फिरी वियो आहीं, ग़लति कम थो करीं। त हाणे इन जॻह ते तूं मारिफ़ा जो इस्तेमालु बि करे सघींदो। मसलन कंहिं फ़र्द मुअयन जो नालो वठी सघींदो, मूंखे ख़ुर्शीद ॿुधायो आहे। हाणे ख़ुर्शीद ज़िक्र करी हा त इहो मारिफ़ा थींदो, नकिरा थींदो इहो? माना हिते मारिफ़ा बि तूं इस्तेमालु करे, पर जेकॾहिं मारिफ़ा इस्तेमालु कंदे त इहो ख़ौफ़ आहे त बाद में मुबीन वञी उन शख़्स सां मथां झेड़ो करे विढ़े त तूं मुंहिंजे नाले ईअं छो थो चवीं। सो उन जे करे इन जॻह ते मारिफ़ा जो बि इस्तेमालु थी सघे थो, पर नकिरा जो इस्तेमालु कयो वियो मुख़ातब खां इन ॻाल्हि खे लिकाइण जे लाइ। ठीकु आहे, वरी तर्जुमो कयो, इख़्फ़ा इल अम्र, ऐं मख़फ़ी रखणु इन ॻाल्हि खे, इन अम्र खे। मिसाल जीअं को शख़्स चवे त काल रजुलुन, चयो आहे हिकु शख़्स, इनक इनहरफ़्त अन सवाब, त बेशक तूं फिरी वियो आहीं सिधे रस्ते खां। तुख़्फ़ा इस्महू, मख़फ़ी थो रखीं तूं उनजे, तुख़्फ़ा इस्महू, मख़फ़ी थो रखीं तूं उनजे नाले खे। हता ला यलहिकुहू अज़न, तां त न यलहिकुहू, न पहुचे उन खे अज़न, काई बि तकलीफ़। जेकॾहिं नालो ज़िक्र कयो वेंदो त मुख़ातब वञी करे उन शख़्स खे तकलीफ़ पहुचाईंदो त तूं ईअं छो थो चवीं। सो उन जे करे उन जो नालो खे लिकाइण जे लाइ पोइ वरी मारिफ़ा खे छॾे उन जॻह ते नकिरा जो इस्तेमालु कयो वियो।